राज़े ठारूशा वेझो ज़मींदारी बंद टुटी पियो आहे, जंहिं सबबि पाणी ॻोठ में दाख़िल थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था मोहम्मद जुड़ियल मंगी खान जी। मोहम्मद जुड़ियल जी बिल्कुल आवांखे ॿुधाईंदो हलां त ठारूशा भरिसां मञट जे कचे वारे इलाइक़े में सिंधु दरिया जे वहकिरनि में 4 सबबि ॻोठ हाजी मोहम्मद उमर सहतो जी ज़मींदारी बंदि टुटी पियो आहे, जंहिंमें 50 खां मथे घर ॿुॾी विया आहिनि। वधीक तफ़सीलाती ॿुधाईंदो हलां त मञट भरिसां कचे में ॻोठ हाजी उमर सहतो जो ज़मींदारी बंदि टुटण करे जेको आहे सो 50 घरनि जे अंदरि जेको आहे सो पाणी अची वियो आहे। 50 खां मथे घरनि में पाणी अची वियो आहे। रहवासी जेको आहे सो घरनि में पियल सामान उन में जेको आहे सो बोह माल मता पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त सवे एकड़नि ते बीठल तिरनि जो फ़सुलु मेंदी ऐं माल जो चारो लुड़ी वियो आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्तु परेशान थी विया आहिनि। जॾहिं त रहवासियुनि ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे पके तरफ़ मुंतक़िल करण लाइ इतलाह पिणु कया आहिनि, पर इंतिज़ामिया संदन का बि वार न कई, जंहिं सबबि रहवासी पंहिंजी मदद पाण पके तरफ़ मुंतक़िल थियण जी कोशिश में रुधल आहिनि। जॾहिं त कचे अंदरि केतिरनि ई लूप बंदनि ऐं ज़मींदारी बंदनि मथां पाणीअ जो दबाव बरक़रार आहे, जंहिं सबबि कचे वासियुनि जो साहु मुठ में अची वियो आहे। पर ज़िला इंतिज़ामिया तोड़े आबपाशी खातो कंहिं बि तरह जो जेको आहे सो उन्हनि सां कोऑपरेशन न पियो करे ऐं इंतिज़ामिया जेको आहे सो बंदनि तां पिणु गाइबु आहे, जंहिं सबबि जेको आहे सो रहवासियुनि खे में सख़्तु बेचैनी पखिड़ियल आहे। जी मोहम्मद जुड़ियल, अवां जी महिरबानी।